ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन अवांखे ॿुधायूं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इलेक्शन कमीशन जे चूंड नतीजनि जे ऐलान खां पोइ बयान जंहिंमें उन जो चवणु आहे त मकानी चूंडनि बाद साबित थी वियो त पीपी सिंध जे शहरी ऐं बहिराड़ी वारनि इलाइक़नि जे सभ खां मक़बूल पार्टी आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त कराची ऐं हैदराबाद जे अवाम जो थोराइतो आहियां जिन जियालनि खे वोट ॾेई कामयाब कयो आहे। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इलेक्शन कमीशन जे चूंड नतीजनि जे ऐलान खां पोइ बयान आयो आहे जंहिंमें उन जो चवणु आहे त मकानी चूंडुनि बाद साबित थी वियो त पीपी सिंध जे शहरी ऐं बहिराड़ी वारनि इलाइक़नि जी सभ खां मक़बूल पार्टी आहे। कराची ऐं हैदराबाद जे अवाम जो थोराइतो आहियां जिन जियालनि खे वोट ॾेई कामयाब कयो आहे। हिकु भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इलेक्शन कमीशन जे चूंड नतीजनि जे ऐलान खां पोइ बयान जंहिंमें उन जो चवणु आहे त मकानी चूंडनि बाद साबित थी वियो त पीपी सिंध जे शहरी ऐं बहिराड़ी वारनि इलाइक़नि जी सभ खां मक़बूल पार्टी आहे। कराची ऐं हैदराबाद जे अवाम जो थोराइतो आहियां जिन जियालनि खे वोट ॾेई कामयाब कयो।